तो त मूंसां वाइदो कयो हुयो त मूंखे ॻोठु छॾे ईंदे। तूं त मूंखे हिते वठी आयो आहीं। तोखे तुंहिंजे ॻोठ बि छॾे ईंदासीं। असां तुंहिंजे माइटनि जी जांच बि कयूं पिया। जेसीं ताईं उहे नथा मिलनि तोखे हिते ई रहणो पवंदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो ॻोठु नाहे ॾिठल त पोइ मुंहिंजा माइट बि हिते ई रहनि था। तव्हां मूंखे छॾियो, मां पाणे हली वेंदसि। ॾिसो, तव्हांजो ॻोठु हितां तमामु घणो परे आहे। तूं उते न पहुची सघंदी। ॾिसो, तव्हां हितां रुगो मूंखे वञण जी इजाज़त ॾियो, मां पाणे पहुची वेंदसि। तूं हाणे ज़िद पई करियो। जेकॾहिं तूं अकेली वेंदी त तोखे को बि अगवा करे सघे थो। ॾिस ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तोखे उहे अगवा करे विया त उहे तोखे ॿिए शहर में खपाए छॾींदा ऐं पोइ माइटनि जो मुंहुं बि ॾिसी कान सघंदी। उन करे तोखे कुझु ॾींहं हिते रहणो पवंदो। मां जांच कयां पियो न, जीअं ई तुंहिंजा माइट मिली वेंदा उन्हनि खे हिते वठी ईंदुसि। मुंहिंजो बाबा ऐं अम्मा हिन ई शहर में आहिनि। तूं मूंखे वठी हल त मां तोखे ॾेखारियां थी।